हेलो मुझे प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। उम्मीद करें तो जिते भी हूंदा खुश ही आबाद सेहतियाब हूंदा। सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोड़े घणे ॾियण माण्हू वञनि मरियो, जैसा ही कुर्ब करियो जैसी जीअर आयो जहान में। तो दोस्तों इन ही बेत जी सिटुनि सां व्लॉग करें तो स्टार्ट। तव्हां ॾिसी रहिया आहियो अपना व्लॉग टीवी ऐं मां आहियां नबी बख्श। तो दोस्तों अॼु अल्हम्दुलिल्लाह जुमे जो भलारो ॾींहुं हो ऐं हीअ असांजे ॻोठ जी मस्जिद आहे जंहिंजो कमु जेको मुनारनि ताईं रहियलु सो अल्हम्दुलिल्लाह अॼु हिन भलारे ॾींहं जे सदके कंप्लीट थी चुको आहे। ऐं बाक़ाइदे जेको हिन जा मुनारा चइनी तरफ़ खां मुनारनि जो कमु रहियलु हो ऐं थोरा घणो अंदरि बि कमु रहियलु सो इंशाअल्लाह ताला अॼु हिन भलारे ॾींहं ते कंप्लीट थी वियो। सो अॼु जुमे जो भलारो ॾींहुं हो, अलाह जे करम सां नमाज़ बि पढ़ीसीं ऐं नमाज़ खां पोइ बिज़ी हुअसि आहे जेके शयूं हुन मस्जिद सगुरी में लॻायूं आहिनि हिन भलारे ॾींहं जे सदके, सो दोस्तनि तव्हांजे अॻियां शेयर बि करियूं। त ॾेखारण खां पहिरीं आउं हिकिड़ी तमामु नंढड़ी रिक्वेस्ट कंदो हलां तव्हां सभिनी दोस्तनि ऐं मुंहिंजे भाइरनि लाइ, त मुंहिंजे चैनल खे यार सपोर्ट लाज़मी कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं ॿियनि दोस्तनि लाइ बि शेयर कंदा, त जीअं तव्हां ताईं असांजी जेके नयूं वीडियो जो नोटिफिकेशन पहुची सघे।